ये का लावारस है या निधड़की है जो तहां इन जो एड़ो हाल करे छडियो है। बस घणो ॻाल्हाइण जी ज़रूरत नाहे। इज़त तई शराफ़त सां हितां हलियो वञ। जेकॾहिं शहरियार ई उनजो पीउ ते अची वियो न त पोइ जेकॾहिं मूंखे ॾिसंदा त छा कंदा? मां पंहिंजी कज़न खे वठी वञी रहियो आहियां। बाक़ी उनखे जेको कुछ करणो आहे हू कनि। अचो कज़न। शहरियार तुंहिंजी ज़ाल खे असां न पर वो पाण पंहिंजे चाहींदड़ सां गॾु घर छॾे हली वई आहे। तव्हां हुनखे घटि में घटि मुंहिंजे अचण ताईं त रोके सघिया पिया न। असांखे कुझु सम्झे त कुझु चऊं न। असांखे त हू कुझु सम्झे ई कोन थी। पापा कसम सां मूंखे ख़बर न हुई त शहरियार तव्हांजे दुश्मन जो पुटु आहे, तव्हांजे मुखालिफ़ जो पुटु आहे। न पुटु, मुंहिंजो को मुखालिफ़ न आहे। जेको कानून जी अहमियत खे कुझु बि न सम्झे वो मुंहिंजो मुखालिफ़ आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।